वेलकम बैक नाज़रीन। मकानी चूंडनि बाबति ख़ासि नशरियात जो सिलसिलो जारी आहे। ज़िले लाड़काणे जी सूरत हाल ते ॻाल्हायूं पिया, जंहिंमें म्यूनसिपल कॉर्पोरेशन जो टोटल तादाद हिकु आहे जेका डिविज़नल हेडक्वार्टर में हूंदी, जॾहिं त 4 टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन्स आहिनि, 2 म्यूनसिपल कमेटीज़ आहिनि, जिन मां हिकु रतो देरो ऐं ॿी नएं देरे में क़ाइमु थींदी, जॾहिं त 4 टोटल टाउन कमेटीज़ आहिनि, जिन मां हिकु गेरेलो, आरेजा, ॾोकरी ऐं बाडे आहिनि। बाडे बाबति तफ़सील मालूम कंदासीं। असां सां धरती टीवी जो रिपोर्टर जावेद अली मेमून लाइन ते मौजूदु आहे। जी जावेद, ॿुधाइजो त टाउन कमेटी जे टोटल 14 वार्डनि ते कहिड़ियुनि कहिड़ियुनि जमायतुनि जा कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार बीठा आहिनि ऐं केतिरा उम्मीदवार हेल ताईं बिना मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि? जी बिल्कुलु, मां अव्हांखे तफ़सीलन ॿुधाईंदो हलां त सिंध में पहिरें मरहले में 14 ज़िलनि में थींदड़ मकानी चूंडनि जे हवाले सां ज़िले लाड़काणे शहर में बि तयारियूं शुरू थी चुकियूं आहिनि। बाडे शहर लाड़काणे ज़िले खां पोइ आबादी ऐं एराज़ी ऐं कारोबार जे हवाले सां वॾो शहर आहे ऐं सियासत जो गढ़ सम्झो वेंदो आहे। सियासत जो असुलु दंगल बाडे शहर में थींदो आहे। बाडे शहर सभिनी सियासी पार्टियुनि जो सियासी क़िबलो सम्झो वेंदो आहे। जेको बि इलेक्शन में कामयाबु थींदो आहे हुन उम्मीदवार जी अहमियत पार्टी में वधी वेंदी आहे। हर भेरे जे बाडे शहर मां पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां सोभारी थींदी आहे। बाडे में पीपल्स पार्टी जे GDA जे उनर ग्रुप जे विच में असुलु दंगल थींदो आहे। बाडरे जे सूरतहाल ते हिकु नज़र विझूं था। इन भेरे बाडरे में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जूं मुसलसल जानी वानी ग़लतियूं करनि ऐं ग़लति पॉलिसियुनि जे करे जेतिरो नुक़सानु पीपल्स पार्टी जो रखियो आहे ओतिरो कॾहिं बि कंहिं मुख़ालिफ़ धुर जे उम्मीदवारनि खां बि पीपल्स पार्टी खे नुक़सानु न आहे पहुतो, जंहिं सबबु इन भेरे पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वॾियूं ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। छाकाणि त हर भेरे पीपल्स पार्टी जा उम्मीदवार बाडरे जी आवाम सां सोभारा थी आवाम सां राब्ते में न आहिनि हूंदा, जॾहिं त उम्मीदवार रोड, रस्ता, नालियूं, तरक़ियाती कम ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियण जा वाइदा करे वोट वठी वेंदा आहिनि, पर इलेक्शन खटनि खां पोइ उहे चूंडियल नुमाइंदा पंहिंजे वाइदनि तां फिरी वञनि था। पकवासियुनि खे को बि लाभ नथा ॾियनि। मां अव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त बाडरे जे 14 वार्डनि में 10% बि तरक़ियाती कम न आहिनि कराया विया ऐं उहे रक़म करप्शन जी वरी चढ़ी वई आहे। ॿियो, माण्हुनि जा मसइला हल न थियनि सबबु पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे इन भेरे वर्क में ऐं माण्हुनि खां वोट वठण लाइ सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त मां असांजे नाज़रीन खे ॿुधायां त बाडे टाउन कमेटी में टोटल 14 वार्डनि जा टोटल 24,905 वोट आहिनि, जंहिंमें मर्दनि जा 13,611 ऐं औरतुनि जा 11,314 वोट आहिनि ऐं 52 उम्मीदवार हिसो वठी रहिया आहिनि, जंहिंमें पीपल्स पार्टी जा 14 उम्मीदवार, उनर ग्रुप जा 14 उम्मीदवार, तहरीक लबेक जा 3, JUI जो 1, 20 आज़ाद उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। इन भेरे दिलचस्प सूरतहाल थी वई आहे त बाडरेवासी पीपल्स पार्टी ऐं उनर ग्रुप जे भेट में आज़ाद उम्मीदवारनि खे वधीक अहमियत ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त गुज़िरियल इलेक्शन में 14 वार्डनि मां 13 वार्डनि ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि कामयाबी माणी हुई ऐं बिना मुक़ाबले हिकु उम्मीदवार पिण कामयाबी हासिल कई हुई। पर इन भेरे PP तोड़े GDA जे उम्मीदवारनि जे साम्हूं आज़ाद उम्मीदवार मुहांदो अटकाए रहिया आहिनि, जॾहिं त सभिनी उम्मीदवारनि पारां पंहिंजे पंहिंजे वार्डनि में डोर बाय डोर वर्क शुरू करे ॾिनी आहे, जॾहिं त बाडरे जे 2 पोलिंगूं वार्ड नंबर 1 ऐं वार्ड नंबर 8 इंतिहाई हसास करार ॾिनियूं पियूं वञनि। जानी नुक़सान जो अंदेशो आहे। शहर जे साझा वनन इलेक्शन कमीशन खां मुतालबो कयो आहे त बाडरे में इलेक्शन रेंजर्स जी निगरानी में करायूं वञनि त जीअं का जानी नुक़सान न थिए। जी अच्छा जावेद, इहो ॿुधायो त जीअं तव्हां ॿुधायो त आज़ाद उम्मीदवार बि आहिनि, इहे के नवां चेहरा आहिनि या इन्हनि जो कंहिं पार्टी सां अॻु में तालुक़ु रहियो आहे? इन खां अलावा इहो बि ॿुधाइजो त JUI, PTI, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस प्लस में जेके कॉमपर्स जमायतूं आहिनि उन्हनि जी छा पोज़ीशन आहे? अच्छा जी, जेको आहे सो इहे 20 जेका आज़ाद उम्मीदवार बीठा आहिनि उहो बिल्कुलु नवां चेहरा आहिनि, जेको बाडरे में मुसलसल जेको आहे सो पीपल्स पार्टी सोभारी थी उन्हनि जेका वाइदा कया उन्हनि ते न अमल करे जेका वार्ड में जेका नौजवान जेका आहिनि आज़ाद उम्मीदवार तौरु बीठा आहिनि, छाकाणि त जेको बाडरे शहर जो हिकिड़ो जेको आहे सो तरक़ियाती कम ऐं ॿिया जेको आहे सो कमु न कराए वञे त हिकिड़ा दिलि शिकस्ता थी पाण जेको आहे सो पीपल्स पार्टी ऐं GDU उम्मीदवारनि जे साम्हूं जेको मुहांदो अटकाए बीठा आहिनि, जॾहिं त जेको पार्टियूं आहिनि ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि में सिर्फ़ु JUI जो हिकिड़ो आहे ऐं ॿिया जेका आहिनि तहरीक लबेक जा नवां चेहरा जेका 3 ॼणा आया आहिनि। जी अच्छा, त पोइ त तव्हां छा था सम्झो त कहिड़ियुनि जमायतुनि में टफ मुक़ाबिलो थींदो 26 जून ते? मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां जेका नवां चेहरा आज़ाद जेका उम्मीदवार आहिनि ऐं उहो जेको आहे पीपल्स पार्टी जा उन्हनि में सख़्तु जेको आहे सो मुक़ाबिलो थी सघे थो, छाकाणि त जेका पीपल्स पार्टी अॻु में 13 वार्डनि ते कामयाबु थी ऐं जेको आहे सो हिकिड़ो बग़ैर मुक़ाबले जेको आहे सो बिना मुक़ाबले कामयाबु थियो, पर जॾहिं उन्हनि जेका वाइदा कया उन वाइदा न पारिया त उन वक़्तु आज़ाद उम्मीदवार उन्हनि जे ई वार्ड जा उन्हनि जे साम्हूं बीठा आहिनि ऐं सख़्तु मुक़ाबिलो पीपल्स पार्टी ऐं आज़ाद उम्मीदवार में थियण जा इम्कान आहिनि।
बाक़ी पाकिस्तान तहरीक इंसाफ़, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस या JUI नथा सम्झो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघंदा 26 जून ते? न सर, हिते तेरी पोज़ीशन न आहे। तहरीक इंसाफ़ जी को बि उम्मीदवार न आहिनि बीठो, ग्रैंड अलायंस वारा आहिनि उन्हनि जो बि कोई न आहे बीठो। सिर्फ़ु JUI आहे, उहो बि जेको आहे सो हिकिड़ो कमज़ोर जेको सम्झो वेंदो आहे, जंहिं हिकिड़े वार्ड में बीठो आहे, जन उहो कमज़ोर आहे। बाक़ी ॿिया आज़ादु उम्मीदवार जेका आहिनि, नवां चेहरा ऐं सुठे किरदार ऐं जेको आहे सो सुठा माण्हू जेका बीठा आहिनि, जेको हाणे बाटे जो आवाम जेको आज़ादु उम्मीदवारनि खे वधीक जेको अहमियत ॾेई रहिया आहिनि। अच्छा, हिकिड़ी शइ इहा बि क्लियर कजो त 14 जेके वार्ड आहिनि पीपल्स पार्टी जा त यकीनन 14 ई उम्मीदवार हूंदा, पर उन खां अलावा जेके आज़ादु उम्मीदवार आहिनि उन्हनि जो अंगु छा आहे ऐं ॿियूं जेके जमायतूं आहिनि उन्हनि जा कहिड़नि कहिड़नि वार्ड्स ते जेको आहे सो उम्मीदवार बीठा आहिनि ऐं उन्हनि जो टोटल अंगु केतिरो आहे? टोटल जेको आहे सो 14 वार्डनि में जेको आहे 14 उम्मीदवार पीपल्स पार्टी जा बीठा आहिनि। उन्हनि में जेको आहे सो उनर ग्रुप जा बि 14 वार्ड जेका आहिनि, 14 माण्हू उनर ग्रुप जा बीहारिया विया आहिनि। जॾहिं त जेको आहे सो ॿिया जेका आज़ादु उम्मीदवार आहिनि उन्हनि में जेको आहे सो तक़रीबन आज़ादु उम्मीदवार आहिनि तहरीक लबेक जा आहिनि, जेका नवां चेहरा आहिनि 3, उहो उन्हनि जे मुक़ाबले आहिनि। हिकु हिकु वार्ड में कंहिंमें 5 आहिनि, कंहिंमें 6 आहिनि, कंहिंमें 2 आहिनि। ईअं जेको पीपल्स पार्टी खे जेको आहे सो हाराइण जी सरतोड़ कोशिशूं करे रहिया आहिनि। जॾहिं त पीपल्स पार्टी जेका उम्मीदवार इन महिल सख़्तु मुंझारे में आहिनि त हाणे जेको आवाम खे कीअं जेको आहे सो वार्ड जे जेका वोटर आहिनि उनखे जेको सेटिफाई कजे। पर जेका बि वार्ड में वञनि था पीपल्स पार्टी जा जेका उम्मीदवार आहिनि, उहो जेको आहे सो वार्ड में नथा वञी सघनि ऐं उते ई जेको आहे सो उन्हनि खे जवाबु ॾेई मोटायो वञे थो, हाणे असां तव्हांखे वोट न ॾींदासूं ऐं असां आज़ादु उम्मीदवारनि खे वधीक वोट ॾियण जी असां जेको आहे पाण मीटिंगूं ऐं जेको आहे सो हिननि जूं जारी आहिनि। अच्छा जावेद, इहो बि क्लियर कयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां अलावा जीअं तव्हां ॿुधायो त ॿियनि जमायतुनि जा जेके उम्मीदवार आहिनि उहे न हुअण जे बराबरि आहिनि। हिकु त इन पुठियां कहिड़ा कारण आहिनि त ॿियनि जमायतुनि खे उम्मीदवार मिले ई कोन या हुननि जो वोट बैंक एतिरो आहे ई कोन? अच्छा, वोट बैंक त एतिरो हिन जो एतिरे न आहे। जीअं तहरीक इंसाफ़ आहिनि, ग्रेट अलायंस वारा आहिनि, ॿियूं जेकियूं पार्टियूं आहिनि उन जे एतिरा जेको आहे सो वोट न आहिनि। बाक़ी जेको हुन जा के उम्मीदवार आहिनि जेको ॿियनि पार्टियुनि सां जेका आहिनि आज़ादु उम्मीदवारनि खे जेको आहे सो इहे वर्क कराइनि था। ऐं जॾहिं त जेको आहे सो ॿियूं जेके तहरीक इंसाफ़ वारा आहिनि उनजी को माना पार्टी एतिरी न आहे, एतिरा वोटर बि न आहिनि त उन्हनि जा जेको आहे सो आज़ादु उम्मीदवारनि खे जेको आहे सो वोट ॾियण जी जेको आहे हुन तलक़ीन करे रहिया आहिनि त जेतिरा बि 8 या 10 वोट जेका बि आहिनि उन्हनि खे असां आज़ादु उम्मीदवारनि खे ॾींदासूं, जीअं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे टफ टाइम ॾेई सघे। अच्छा जावेद, गचरसे खां बाडा खे तालको बणाइण जी बि जेका मूवमेंट आहे उहा बि जेको आहे सो हली पए, छा था सम्झो त उहा मूवमेंट ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे केतिरो मुतासिर कंदी? जी बिल्कुलु, मां जेको आहे सो जेका तालका मूवमेंट आहिनि उन्हनि जी जेको आहे सो उन्हनि जेको वाइदे ते पीपल्स पार्टी के उम्मीदवारनि खे वोट ॾींदो त असां बाडर खे तालको बनाईंदासूं ऐं जेको आहे हर भेरे जीअं मुख़्तलिफ़ वज़ीर आला सैयद काइम अली शाह आहे, सैयद मुराद अली शाह आहे, उन्हनि वाइदा बि कया त असां तालके खे जे असांखे वोट ॾियनि भेरे असांखे कामयाबु थियूं आला ऐवाननि ताईं पहुची जे करे तव्हांखे तालको करे ॾींदासूं। पर उहो बि जेको आहे सो वक़्तनि फ़वक़तनि एहतिजाज हिननि कंटिन्यू जारी आहिनि। 15 सालनि खां हिननि जा एहतिजाज जारी आहिनि ऐं जेको मुख़्तलिफ़ जेको आहे सो पार्टियूं ऐं मुख़्तलिफ़ जेका आहिनि शहरवासी पाड़ेवासी माना हर हफ़्ते छंछर ते आचर ते तालके जे हवाले सां तालको बनाइण जे लाइ हवाले सां जेको आहे सो एहतिजाज बि कंदा आहिनि। पर जेको आहे सो उन्हनि उहो वाइदा न पाड़िया आहिनि। उन हवाले सां बि तालका मूवमेंट बि जेको आहे सो उन्हनि खे टफ टाइम ॾेई सघे थी। तालका मूवमेंट जेको हिकिड़ो लीको खणी कढी बीह रही आहे त असां जेके बि वोट ॾींदासूं असां सिर्फ़ु आज़ादु उम्मीदवारनि खे ॾींदासूं। छाकाणि त पीपल्स पार्टी जे उहो जेका आहिनि चूंडियल जेका नुमाइंदा आहिनि उहो बि एहतिजाज में शामिलु थिया, पर जेको आहे सो मुख़्तलिफ़ तक़रीरूं करे जॾहिं पार्टी वटि इहे ॻाल्हियूं पहुतियूं त हे जेको आहे सो पीपल्स पार्टी जे हवाले सां मुख़ालिफ़ बयान ॾेई रहिया आहिनि त उन्हनि खे जेको आहे सो हिकिड़ो शोकाज़ नोटिस बि जारी कयो त तव्हां जेको आहे सो मुख़ालिफ़ धुरनि जे हिन में छो था पियो। त उन हवाले सां तालका मूवमेंट जेकी आहे उहो टफ टाइम ॾेई सघे थी। कहिड़े हवाले सां त उहो आज़ादु उम्मीदवारनि खे जेको आहे सो सपोर्ट कंदी। अच्छा जावेद, इहो ॿुधायो त हीअ जेके आज़ादु उम्मीदवार आहिनि तव्हांजी यकीनन हिननि सां ॻाल्हि ॿोल बि थी हूंदी, त कहिड़ो कारण आहे जो हिननि PP या PP खां सवाइ ॿियूं जमायतूं छॾे करे या उन्हनि में शमूलियत अख़्तियार करण बदिरां आज़ादु हैसियत तौरु इलेक्शन विढ़ण खे तरजीह ॾिनी आहे, बावजूदि इन जे जो हू सम्झनि था त अवाम में संदनि मक़बूलियत बि तमामु घणी आहे? जी बिल्कुलु, जेको आहे सो आज़ादु उम्मीदवार इन करे जेका आहिनि उहे केतिरा ई पीपल्स पार्टी जा जेका आहिनि कारकुन हुया ऐं उन्हनि इन करे जेको आहे पीपल्स पार्टी जे जेको आहे सो माना
उम्मीदवारनि खे सपोर्ट न कई, छाकाणि त ॻाल्हि इहा आहे त मथे जेके पीपल्स पार्टी हुक्मरान आहिनि उहो जेका आहिनि हिकिड़ा सुठी माना जेको आहे उम्मीदवारनि खे बार बार चयो वियो आहे त वोटरनि सां तव्हां तालुक़ु रखो, वोटरनि सां हर दुख सुख में वियो, पर बार्डर में जेके बि असांजा जेको हिन भेरे जेका उम्मीदवार बीहारिया विया आहिनि उहे साॻिया बीहारिया विया आहिनि जंहिं वार्ड में कुझु बि कमु न करायो, उन्हनि नो रोड नालियूं रस्ता उन्हनि खे जेको आहे कूड़ा वाइदा करे उन्हनि वोटरनि वटि बि न विया, का दुख सुख में बि न विया, बार बार पार्टी जे माना जेको आहे सो वॾनि जेको आहे न इहो ई माना हिननि खे चयो त तव्हां वोटरनि सां मिलो, पर इहे जेको आहे सो महदूद थी विया। महदूद थियण जे करे जेको आहे सो आवाम में हिकिड़ी जेको मक़बूलियत बाटे शहर में उम्मीदवारनि जे करे जेको आहे घटिजी वई आहे ऐं घटिजी रही आहे। अच्छा जावेद, इहो ॿुधाइजो त टोटल जीअं तव्हां ॿुधायो त 14 वार्ड आहिनि जिन ते पोलिंग थींदी, हिकु त इहो क्लियर कयो त टोटल पोलिंग स्टेशन्स केतिरियूं क़ाइमु कयूं वेंदियूं, उन्हनि मां केतिरियूं हसास आहिनि, उते कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि, उन खां अलावा इम्कानी ख़तरनि खे मुंहुं ॾियण जे लाइ का ख़ासि रिथाबंदी कई वई आहे? अच्छा, जेको आहे टोटल जेको आहे 14 वार्ड आहिनि, 14 वार्डनि में अॻे भेरे जेको आहे सो 14 ई पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं। इन भेरे जेको आहे सो ॿुधायो पियो वञे त जेको आहे 2 4 या 5 पोलिंगूं वधायूं वञनि ऐं जेको बाटे शहर में जेको मेन पोलिंग जेको हसास पोलिंगूं आहिनि उहो 2 आहिनि, वार्ड नंबर 1 ऐं वार्ड नंबर 8, छाकाणि त हुते जेको आहे पीपल्स पार्टी जी बि माना जो अक्सीरियत बि आहे ऐं जेको आहे सो उते पोलिंग स्टेशन हसास इन करे करार ॾिनी वेंदो, उते छा आहे अॻे में बि जहिड़ो थी पियो, उन्हनि में त घणो जेको आहे सो माण्हू बि कुझु ज़ख़्मी थी पिया, त उन वारे सां बाट रहवासी ऐं जेका साञा आहिनि उहे माण्हू मुतालबो करे रहिया आहिनि त जेके 2 हसास पोलिंगूं आहिनि ऐं बाटे शहर जो जेको पोलिंगूं जेको आहे न उहो रेंजर्स जे हवाले इन करे कयूं वञनि त जीअं अॻे भेरे करे जेको आहे इहे नुक़सान न थियनि, जीअं त कंहिं जानी नुक़सान न थी पवे, उन वारे सां 2 पोलिंगूं हसास करार ॾिनियूं आहिनि, वार्ड नंबर 1 ऐं वार्ड नंबर 8। वॾी महिरबानी। जावेद मेमूण बाडह खां असांखे अपडेट करे रहियो हुयो। ज़िले लाड़काणे बाबति तव्हांखे तफ़सील पे ॾिनासीं, जिते म्यूनसिपल कॉर्पोरेशन जो तादादु 1 आहे, जॾहिं त टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन जो तादादु 4 आहे। अहिड़ी रीति म्यूनसिपल कमेटियूं 2 आहिनि, जंहिंमां हिकु रते देरो ऐं ॿी नए देरे में हूंदी, जॾहिं त टाउन कमेटीज़ जो टोटल अंग 4 आहे। रिपोर्टनि खां सूरत हाल मालूम कईसीं। हाणे असां रुख़ कंदासीं ज़िले कशमोर कंधकोट ॾांहुं, जिते टाउन कमेटी जो टोटल अंग 1 आहे, जेका कंधकोट में हूंदी, जॾहिं त टाउन कमेटीज़ जो जेको तादादु आहे उहो टोटल 6 आहे। हफ़ीज़ मलक असां सां लाइन ते मौजूदु आहे, उनखां सूरत हाल मालूम कंदासीं। हफ़ीज़ ॿुधाइजो कंधकोट जी छा सूरत हाल आहे? जी, कंधकोट म्यूनसिपल कमेटी जे 16 वार्डनि ते जेका त JUFA ऐं जेका त पीपल्स पार्टी मुक़ाबले आहिनि, जॾहिं त पीपल्स पार्टी पारां 4 जेके उम्मीदवार हुया उहे बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि, जंहिंमें लाला शमसुद्दीन पठान आहे जेको वार्ड नंबर 7 तां अनपोज़ थी करे आयो आहे, जॾहिं त वार्ड नंबर 3 तां इंजीनियर लाल मोटवाणी आहे उहो कामयाब थियो आहे, वार्ड नंबर 9 तां सरदार लियाकत अली मलिक उहो कामयाब थियो आहे, ऐं वार्ड नंबर 5 तां ग़ुलाम शबीर मीरानी आहे हू कामयाब थी आहे बिना मुक़ाबले। ऐं बाक़ी जेका त 12 यूनियन काउंसिल जेके कंधकोट जा जेके यूनियन काउंसिल आहिनि, उनखां बाद में जेके कंधकोट जा जेके वार्ड आहिनि जेके 12 आहिनि, उन्हनि ते जेका त JUFA पीपल्स पार्टी ऐं हिकिड़े वार्ड ते जेका त अवामी तहरीक ऐं पीपल्स पार्टी ऐं हिकिड़े वार्ड ते SUP पीपल्स पार्टी ऐं JUFA जा उम्मीदवार हिक ॿिए जे मुक़ाबले में उहे मैदान ते लथल आहिनि। कंधकोट जे वार्ड नंबर 1 ते जेको आहे त पीपल्स पार्टी पारां आहे अॻूणो जेको आहे म्यूनसिपल कमेटी जो चेयरमैन मीर राशिद अली ख़ान सुंदराणी, उनजे मुक़ाबिल JUFA जो जेको आहे त इमरान ख़ान तेहाणी जेको आहे त उहो मुक़ाबले में मैदान ते लथल आहे, जॾहिं त वार्ड नंबर 4 ते हाजी जान मोहम्मद सूमुर आहे पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे, उनजे मुक़ाबिल JUFA जो मीर ख़ान शेख उहो मैदान ते लथल आहे। अहिड़े तरीक़े सां वार्ड नंबर 6 ते पीपल्स पार्टी पारां आफ्ताब ढाल जखाड़ी जेको आहे त मैदान ते लथल आहे, संदसि जे मुक़ाबले में JUFA पारां शबीर अमन खोसो जेको आहे त मैदान ते लथल आहे। ऐं वार्ड नंबर 8 ते जेको आहे त उते पीपल्स पार्टी पारां हिमायत कई वई आहे, ऐं उते जेको आहे त JUFA ऐं पीपल्स पार्टी जे हिमायत याफ़्ता उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो आहे। जॾहिं त वार्ड नंबर 10 ते जेको आहे पीपल्स पार्टीअ जे एहसान अहमद मलिक ऐं JUFA जे जेको आहे
त शौकत मलिक विच में जेको आहे मुक़ाबिलो आहे। ऐं अहिड़े रीति जेको आहे त वार्ड नंबर 11 आहे कंदकोट जो, उते JUIF जे इशफाक अहमद चाचड़ जेको हाफ़िज़ रबनवाज़ चाचड़ जो पुटु आहे, जेको JUI जे मरकज़ी अॻुवाण आहे, ऐं उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी जो मुश्ताक चाचड़ मुक़ाबिला आहे। अहिड़े रीति वार्ड नंबर 12 ते पीपल्स पार्टी जो महेंद्र कुमार ऐं अवामी तहरीक जो मोहन लाल हिक ॿिए जे मुक़ाबले में जेको आहे मैदान ते लथल आहिनि। जॾहिं त वार्ड नंबर 13 ते जेको आहे शेर मोहम्मद सुरियाणी आहे पीपल्स पार्टी जो, JUIF पारां काज़ी फज़लुल्लाह आहे ऐं आज़ाद उम्मीदवार आहे अकबर मीरानी, उहे हिक ॿिए जे मुक़ाबले में मैदान ते लथल आहिनि। ऐं वार्ड नंबर 14 जेको आहे कंदकोट जो, उते पीपल्स पार्टी जो अॻूणो ज़िलई सदर मीर मुख़्तियार अहमद सुरियाणी ऐं मीर इक़बाल ख़ान बिजाणी JUI पारां उहे हिक ॿिए जे मुक़ाबले में जेको आहे त मैदान ते लथल आहिनि। ऐं वार्ड नंबर जेको 15 आहे, उते हाफ़िज़ रबनवाज़ जो हिकिड़ो ॿियो फर्ज़ंद आहे सिजाद अली चाचड़, उहो JUIF पारां मैदान ते लथल आहे ऐं उनजे मुक़ाबले में पीपल्स पार्टी जो अब्बास जेको आहे त मीरानी मुक़ाबले में लथल आहे ऐं SUP जो अब्दुल गफ़ार मलिक उते मुक़ाबले में बीठल आहे। जॾहिं त कंदकोट जो वार्ड नंबर 16 जेको आहे, उते जेको आहे त पीपल्स पार्टी पारां अॻूणो जेको आहे म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन मीर राशिद ख़ान सुंदरानी जे मुक़ाबले में सरदार तेगू ख़ान तेगानी जो फर्ज़ंद आहे जहांगीर तेगानी, हू हिक ॿिए जे मुक़ाबले में मैदान ते लथल आहिनि। जी अच्छा हाफ़िज़, इहो ॿुधाए थो त जीअं तव्हां ॿुधायो त 4 जेके उम्मीदवार आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। हिकु त ॿुधायो त इन्हनि चइनी कैंडिडेट्स जो ताल्लुक़ कहिड़ी जमात सां आहे, ऐं ॿियो इहो ॿुधाइजो क्लियर कजो त हीअ जेको बिना मुक़ाबले कामयाब थिया आहिनि, इन जी बुनियाद का ॾे वठि आहे या अञा को ॿियो मामिलो आहे कि कंहिंजा फार्म वग़ैरह रद्द थिया आहिनि जंहिंजे नतीजे में हीअ चारई बिना मुक़ाबले कामयाब थिया आहिनि? जी नालो शमसदीन पठान साहब आहे, हू शहरी इत्तेहाद कमेटी जो सदर भी आहे ऐं हू जेको आहे त कंहिं पार्टी सां जेको आहे त संदसि जो वास्तो कोन्हे। ऐं उते पीपल्स पार्टी जे MPA सरदार मीर आबिद ख़ान सुंदाणी संदसि जी हिमायत कई। उन जा जेके उम्मीदवार वार्ड नंबर 7 ते मैदान ते लथल हुया, उन सभिनी खां जेको आहे त फार्म वापसि वरिता हुया ऐं उन खां बाद में आगा शमसदीन पठान साहब जेको आहे त हू बिना मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि। ऐं अहिड़े रीति जेको वार्ड नंबर कंदको जो 3 आहे, उते पीपल्स पार्टी पारां उम्मीदवार जेको हुयो इंजीनियर लाल मोटवाणी, उहो जेको आहे त बिना मुक़ाबले कामयाब थिया। उनजे मुक़ाबले में जेके उम्मीदवार बीठल हुया उन्हनि जेको आहे त पंहिंजा फार्म वापसि वरिता। अहिड़ी रीति जेको आहे त 5 जेको वार्ड आहे जितां ग़ुलाम शबीर मीरानी जेको आहे त बिना मुक़ाबले कामयाब थी आयो आहे, उतां जेको आहे त हुनजो ताल्लुक़ त जमायत इस्लामी सां आहे। पीपल्स पार्टी MPA पारां संदसि जी हिमायत कई वई ऐं उते जेके पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार हुया उन्हनि खां जेको आहे त फार्म वापसि वरिता विया ऐं उनखे उते जेको आहे बिना मुक़ाबले छॾियो वियो। अहिड़ी रीति जेको आहे त सरदार लियाकत अली मलिक आहे, उते जेको आहे त मलिक बिरादरी जो बि वोट आहे ऐं गॾोगॾु जेको आहे हिंदू पंचायत जो हिकिड़ो तमामु घणो वोट आहे ऐं उन्हनि में जेको आहे पीपल्स पार्टी जो ई उम्मीदवार हुयो सरदार लियाकत अली ख़ान मलिक, जन सां जेको आहे त हिंदू पंचायत सां पीपल्स पार्टी जो ठाह थियण जे सबबु जेको आहे त उतां हिंदू पंचायत जा जेके अॻुवाण मैदान ते लथल हुया उन्हनि खां फार्म वापसि वरिता विया, जंहिंजे नतीजे में ही 4 जेके उम्मीदवार उहे बिना मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि। जी अच्छा, इहो ॿुधाइजो त जमियत उलमा इस्लाम जेका पीपल्स पार्टी जी वफ़ाक़ में इतिहादी बि आहे, मकानी चूंडुनि में कंदकोट में उन इतिहाद जी छा पोज़ीशन आहे? उन खां अलावा पाकिस्तान तहरीक इंसाफ़, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस, इन्हनि जो बि माज़ी में पाण में इतिहाद रहियो आहे ऐं जेका अपोज़िशन आहे उन बाबति बि इहो ई तासुरु आहे त इन्हनि जी हिकिड़ी गॾियल अपोज़िशन आहे। त कंदकोट में PTI ऐं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे इतिहाद बाबति बि ॿुधायो त उते छा सूरत हाल आहे? जी जीअं अवां इहा ॻाल्हि कई आहे त पीपल्स पार्टी ऐं JUI जो मर्कज़ में इतिहाद थियल आहे, उहो मर्कज़ में इतिहाद त उन में त को बि शक कोन्हे। अलबत्ता ही जेके मकानी जेके चूंडूं आहिनि, लोकल सतह जूं चूंडूं आहिनि ऐं जेको आहे त घर घर जूं या पाड़े पाड़े जूं जेके असां जेका चूंडूं चवंदा आहियूं, उनजे करे जेको आहे त हर हिक खे ईंदड़ आम चूंडनि में जेको आहे त चूंड मैदान में वञिणो आहे। उनजे करे जेको आहे त हू हिक ॿिए जे मुक़ाबले में मैदान ते लथल आहिनि। JUI सां पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो आहे। जेतिरे ताईं ग्रेड डेमोक्रेट अलायंस जो जेको तव्हां ॻाल्हि कई आहे, GDA जी ॻाल्हि कई आहे, PTI जी ॻाल्हि कई आहे, ऐं हुननि जो जेको आहे त अहिड़े को ख़ासि हिकिड़ो जेको आहे त मकानी चूंडनि में
जेके ख़ासि उमेदवार उहे नज़र नथा अचनि। एकड़ बेकुड़ तकनि ते जेको आहे त वार्डनि ते उन्हनि जा उमेदवार मैदान ते त मौजूदु आहिनि। अलबत्ता जेको कंदकोट जा जेके बक़ाया जेके 12 वार्ड आहिनि उते जेको आहे त 11 वार्डनि ते पीपुल्स पार्टी ऐं JUIF हिक ॿिए जे मुंहुं लॻा पिया आहिनि ऐं हिकिड़ो जेको वार्ड आहे जिते पीपुल्स पार्टी जो मुक़ाबिलो सिधे रीत अवामी तहरीक जे मोहन लाल सां थी रहियो आहे। जी ठीकु आहे, हफ़ीज़ मलक असांखे कंदकोट खां अपडेट करे रहियो हुयो। अॻिते वधंदासीं ऐं टाउन कमेटी घोसपुर जा बि तफ़सील वठंदासीं, जंहिंमें टोटल 10 वार्ड शामिल आहिनि। इन हवाले सां घोसपुर खां अब्दुल समी बजाराणी धरती TV जो रिपोर्टर आहे, असांखे अपडेट कजो। जी समी, ॿुधाइजो त घोसपुर टाउन कमेटी जे 10 वार्डनि ते कहिड़ियूं कहिड़ियूं जमायतूं हिसो वठी रहियूं आहिनि, कहिड़नि कहिड़नि उम्मीदवारनि में सख़्त मुक़ाबले जा इम्कान आहिनि? जी, घोसपुर में 10 वार्डनि, टाउन घोसपुर में 10 वार्ड आहिनि। 10 वार्डनि में JUI ऐं पीपल्स पार्टी में मुक़ाबिलो आहे ऐं वार्ड नंबर पहिरें ते सणाव लायो गई आहे जेको JUI जो उमेदवार आहे ऐं उनजे मुक़ाबले में पीपल्स पार्टी जो बिरजलाल आहे ऐं ॿिए वार्ड ते साध लायो गई आहे जेको उनजो पीपल्स पार्टी जो मोहम्मद हसन नसीराणी उनजो उमेदवार आहे ॿिए नंबर वार्ड ते ऐं टे वार्ड ते आहे मंज़ूर अहमद हुसैनी JUI जो ऐं पीपल्स पार्टी जो आहे टे वार्ड ते हबीब रहमान शाह ऐं चौथे वार्ड ते आहे ज़ाहिद अली शाह JUI जो उनजो आहे नज़ीर अहमद शाह पीपल्स पार्टी जो चौथे वार्ड ते उमेदवार ऐं पंजे वार्ड ते डॉक्टर सुंदरलाल बालाणी आहे ऐं उनजो आहे पीपल्स पार्टी जो फारूक अहमद सूमरो उमेदवार ऐं 6 वार्ड ते आहे आलिम ओगाई मोहम्मद आलिम ओगाई आहे ऐं उनजो साम्हूं आहे मोहम्मद अली उर्फ बाबू मलिक 6 वार्ड ते ऐं 7 वार्ड ते आहे बुराक ख़ान सुंदराणी जेको MPA मीर आबिद ख़ान सुंदराणी जो सौट बि आहे ऐं उनजे पीपल्स पार्टी जो उमेदवार आहे मीर अब्दुल नबी ख़ान सुंदराणी ऐं 8 वार्ड ते घोसपुर जे ते आहे रियाज़ अहमद ओगाई ऐं उनजो साम्हूं आयो आहे मुनवर ख़ान सुंदराणी 8 वार्ड ते ऐं 9 वार्ड ते आहे अब्दुल करीम JUI जो अब्दुल करीम ओगाई ऐं उनजो साम्हूं आयो आहे पीपल्स पार्टी जो विजल मल ऐं 10 वार्ड आहे जेको उहो अनपोज़ थी वियो आहे उन ते पीपल्स पार्टी जो उमेदवार आहे शमसुद्दीन सूमरो। मां तव्हांखे ॿुधाई वञा त वार्ड 9 मां 6 वार्डनि ते JUI ऐं पीपल्स पार्टी जो उमेदवारनि में सख़्तु मुक़ाबिलो थींदो। JUI 6 वार्डनि ते वधीक कामयाबी जो जेको पलड़ो आहे उहो नज़र पियो अचे ऐं वधीक इलेक्शन वारे ॾींहं सूरत हाल जी बि ख़बर पवंदी। जॾहिं मां तव्हांखे इहो ॿुधायां त UC मंगी आहे जेका घोसपुर सां लॻे पई ऐं मंगी UC में चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन में सख़्तु मुक़ाबिलो आहे ऐं उन में आहे JUI जो चेयरमैन लाइ उमेदवार मौलाना जमालुद्दीन ओगाई ऐं पीपल्स पार्टी पारां आहे रईस आसिफ अली ओगाई ऐं इन ॿिन्हिनि जे विच में बि हिकु सख़्तु मुक़ाबिलो नज़र पियो अचे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त जेको रईस आसिफ अली ओगाई आहे उहो रईस अली मुराद ख़ान ओगाई क़ौम जो रईस बि आहे ऐं उनजो पुटु आहे आसिफ अली ओगाई उन ऐं जमालुद्दीन ओगाई में जेको आहे सो सख़्तु मुक़ाबिलो थींदो। आसिफ अली पीपल्स पार्टी जो उमेदवार आहे ऐं त जॾहिं जमालुद्दीन ओगाई उहो आहे JUI जो उमेदवार। अच्छा, इहो त तव्हां पीपल्स पार्टी ऐं JUI जमायत जा जेके उमेदवार आहिनि जॾहिं मां तव्हांखे उहो ॿुधायां त हिन 10 वार्डनि ते 10 पार्टियुनि बि पंहिंजा फार्म भराया हुआ जेके पीपल्स पार्टी जे हथ में उहे हथु खणी विया आहिनि। कुझु ॿियूं बि उन में हुयूं काफ़ी माण्हू जेको आहे सो पीपल्स पार्टी जे हिन 10 UC जे वार्डनि 10 वार्डनि ते घोसपुर टाउन मां उहे हथु खणी पीपल्स पार्टी जे हथ में विया आहिनि। सख़्तु मुक़ाबिलो हिन वक़्तु थियण वारो आहे उहो 6 वार्डनि ते JUI ऐं पीपल्स पार्टी में सख़्तु थींदो। बाक़ी जेके 2-3 वार्ड बक़ाया आहिनि उन्हनि ते नॉर्मल आहे उहे पीपल्स पार्टी जी पलड़े बारी नज़र पियो अचे। अच्छा, JUI ऐं पीपल्स पार्टी जो वफ़ाक़ी सतह ते इतिहाद आहे। घोसपुर में आख़िर उहे कहिड़ा कारण आहिनि जो पीपल्स पार्टी ऐं JUI हिक ॿिए ख़िलाफ़ एॾो सख़्तु मुक़ाबले में नज़र ईंदियो? जॾहिं मां तव्हांखे इन मामले ते ॿुधायां त जॾहिं त जेको पीपल्स पार्टी जो MP आहे दड़ी सुंदराणी जो मीर आबिद अली ख़ान सुंदराणी ऐं घोसपुर में जेके जमायत जा जेके बि कारकुन आहिनि JUI जा उन्हनि हिननि जे विच में तलख़ कलामियूं ऐं पंहिंजो पार्टी जी लेवल ते उहे जेके बुनियादी ॻाल्हियुनि जूं जेके उसूली ॻाल्हियूं आहिनि उन्हनि में हुननि जो ठाव न पियो थी सघे ऐं न थियण जे करे
ऐं हिननि में हीउ जेको मुक़ाबिलो थिए पियो उहो सिर्फ़ु इन मामले ते थिए पियो त हुननि जूं पंहिंजो इंतिख़ाबात ऐं पंहिंजे सियासी मामलनि ते ॻाल्हियूं न पियूं ठहनि इन मामले ते। अच्छा समी, इहो ॿुधाइजो त जेके टोटल 10 वार्ड आहिनि उन केतिरियूं पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि ऐं केतिरियूं पोलिंग स्टेशन्स हसास करार ॾिनियूं पियूं वञनि, इन हवाले सां सिक्योरिटी जे लाइ कहिड़ा क़दम खयां विया आहिनि ऐं इम्कानी ख़तरनि खे मुंहुं ॾियण जे लाइ ओवरऑल घोसपुर में का रिथाबंदी कई वई आहे त जीअं अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उनखे मेंटेन करे सघिजे? जी मां तव्हांखे ॿुधायां त घोसपुर जो हीउ इलाइक़ो सरदारी निज़ाम वारो आहे। हिन इलाइक़े में जेको सरदार ऐं ताक़तवर पलड़ो हूंदो आहे उन जा ख़ासि चांसिस हूंदा आहिनि खटण जा, उनजा हर बार इस्तेमालु थींदा आहिनि, चाहे बल्दियाती इलेक्शन हुजे चाहे जनरल इलेक्शन हुजे। हिते उहे ई जेके वॾा हथ हूंदा आहिनि उहे ई भारी हूंदा आहिनि, बाक़ी जेके नंढा हथ आहिनि उहे बिल्कुलु हाराए पंहिंजा हथ ख़ाली करे वेंदा आहिनि। ऐं हिते जेके सियासी मैदान जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हिकु त कचे वारी एरिया में जेके पोलिंग स्टेशन थियनि थियूं उहे बिल्कुलु हसास करार आहिनि, छो जो उते दोहारी ऐं हथियारबंदनि जा उते पंहिंजा टिकाणा आहिनि ऐं उते जेको आहे सो आम चूंडूं जेके आहिनि उहो तक़रीबन कामयाबु कंहिंजी फेवर में न वेंदियूं आहिनि, मुनसिफ़ाना न थींदियूं आहिनि ऐं उहे उते ॾाढे जी लठ खे मञियो वेंदो आहे ऐं उनजो हिते हुकुम हलंदो आहे। ऐं हिते जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि ते फ़िलहाल का बि अहिड़ी नज़र न पई अचे जेका बदनियती सां का अहिड़ी हेराफेरी हुजे या वरी उन ते अञा काफ़ी वक़्तु पियो बि आहे ऐं उन मामले ते हिकिड़ी सियासी सूरत हाल ते बि नज़र ॾिसंदासूं त उहे कहिड़े पासे ते वञनि थियूं ऐं हुकूमत कहिड़ा क़दम खणे थी, पुलिस नफ़री केतिरी तइनात थींदी, उहे अंग अखर फ़िलहाल त मौजूदु न आहिनि। ऐं हिते इलाइक़े में जेके बि आहिनि JUI जो बि हिन वक़्तु मौलाना ख़ालिद मामून सूमरे जो फर्ज़ंद हिन वक़्तु बि इलाइक़नि में उहो तकबंदियुनि में घुमी रहियो आहे, वधीक पंहिंजा दौरा करे रहियो आहे त पंहिंजे कारकुननि खे मज़बूत हथी वठाइण जे करे ऐं पंहिंजूं हक़ जो वोट इस्तेमालु वठण जे करे उहो हिन वक़्तु बि पंहिंजी कोशिशि जारी रखी वेठो आहे ऐं कंहिं बि ज़ोर ज़बरदस्ती खे क़बूल न कंदो। ठीकु आहे, अब्दुल समी बजाराणी घोसपुर खां असांखे अपडेट करे रहियो हुयो। अॻिते वधंदासीं कशमोर टाउन कमेटीअ जो ज़िक्र कंदासीं जिते टोटल वार्डनि जो अंग 11 आहे। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे कंधकोट कशमोर जेको ज़िलो आहे उनजो तारुफ़ कराईंदासीं त म्यूनसिपल कमेटी जो टोटल अंग 1 आहे, जॾहिं त टाउन कमेटीज़ टोटल 6 आहिनि। घोसपुर हिकिड़ी टाउन कमेटी आहे जंहिंमें टोटल 10 वार्ड्स आहिनि। इन बाबति घोसपुर खां धरती जी जो रिपोर्टर अब्दुल समी बजाराणी असांखे अपडेट करे रहियो हो। हाणे असीं कशमोर टाउन कमेटी जंहिंजा टोटल वार्ड 11 आहिनि उन ते छा सूरत हाल आहे उन बाबति असां मालूम कंदासीं कशमोर खां धरती टीवीअ जे रिपोर्टर जाम असगर अली चाचड़ खां। जी जाम असगर, ॿुधाइजो त 11 जेके वार्ड आहिनि केतिरनि जमायतुनि जा केतिरा उम्मीदवार हिसो वठी रहिया आहिनि, आज़ाद उम्मीदवारनि जी छा पोज़ीशन आहे ऐं केतिरा उम्मीदवार हेल ताईं बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे अपडेट कंदो हलां त बल्दियाती इलेक्शन 2022 जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। कर्नल गॾिजाणियूं अवामी मेड़ाकनि जो सिलसिलो अरूज ते आहे। सियासी मुखालफ़नि जी हामियुनि जी हिमायत हासिलु करणु ऐं बरतरी हासिलु करण लाइ मुखालिफ़ उम्मीदवारनि ते बरतरी हासिलु करण लाइ उम्मीदवारनि जा तूफ़ानी दौरा जारी आहिनि। बल्दियाती इलेक्शन 2022 में कशमोर तालके जी छा पोज़ीशन आहे मां तव्हांखे ॿुधायां त कशमोर तालके में डिस्ट्रिक्ट काउंसिल जूं टोटल 17 यूनिट काउंसिलूं आहिनि, जिन मां सिर्फ़ु UC सोढी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सदर मीर गुलवंत खान जखराणी बिना मुक़ाबले कामयाब थी वियो आहे, जॾहिं त बाक़ी 16 जेके यूनियन काउंसिल आहिनि डिस्ट्रिक्ट यूनियन काउंसिल उन्हनि ते सख़्तु मुक़ाबिलो मुतवक़ी आहे। कशमोर टाउन जी पोज़ीशन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। कशमोर टाउन 11 वार्डनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, जमायत इस्लामी, जमायत उलमा इस्लाम, अवामी तहरीक, अवामी वर्कर पार्टी, क़ौमी अवामी तहरीक ऐं आज़ाद उम्मीदवार पंहिंजी क़िस्मत आज़माए रहिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान मुस्लिम लीग जो को बि उम्मीदवार बल्दियाती इलेक्शन में हिसो न वठी रहियो आहे। मां तव्हांखे इहो बि अपडेट कंदो हलां त कशमोर टाउन कमेटी 11 वार्डनि मां 6 जेके वार्ड आहिनि उन्हनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा हिमायती याफ़्ता जेके उम्मीदवार हुआ उहे कामयाब थी चुका आहिनि बिना मुक़ाबले, जंहिंमें शबीर अहमद चाचड़, मियां मोहम्मद यूसुफ रसूल, वकील निसार अहमद सुमरो, नज़ीर अहमद मज़ारी, बरकत खान लंजवाणी ऐं आबिद हुसैन बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि, जॾहिं त कशमोर टाउन कमेटी जे बक़ाया 5 वार्डनि ते सख़्तु मुक़ाबला ॾिसण में ईंदा। अच्छा, इहो ॿुधायो त पाकिस्तान मुस्लिम लीग तव्हां चयो त को बि उन्हनि जो कैंडिडेट न आहे, इन जे पुछां कहिड़ा रीज़न आहिनि? त उते पार्टी मुकमिल तौरु ख़तमु थी चुकी आहे या शुरू खां वठी अहिड़ी सूरत हाल हुई उते?
जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जेकी आहे उनजो हिते को बि स्ट्रक्चर कश्मीर में मौजूदु न आहे। ज़िले लेवल ते मुमकिन थी सघे थो उनजो कोई स्ट्रक्चर, लेकिन तालुके लेवल ते को बि स्ट्रक्चर मौजूदु न आहे। उन्हनि जी का सियासी एक्टिविटी कश्मीर में ॾिसणु पई अचे। जॾहिं त मां तालका कश्मीर जे सदर राणा गफ़ार सां राब्तो करण ते जॾहिं धरती टीवी जी टीम सां राब्तो कई उमेदवारनि जी पुछा ॻाछ जे लाइ, त उन्हनि चयो त असां पाकिस्तान मुस्लिम लीग जे तरफ़ां को बि उमेदवार न बीहारियो वियो आहे। अच्छा, इहो ॿुधाइजो त JUI समेत पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं ॿियूं जेके जमायतूं आहिनि उहे वफ़ाक़ी सतह ते पीपल्स पार्टी सां इतिहाद में आहिनि, पर जीअं तव्हां ॿुधायो त कश्मीर में JUI जेको आहे सो टफ टाइम ॾेई सघे थी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे। हिकु त इहो क्लियर कयो त इहो इतिहाद छो न जेको आहे सो बरक़रार रही सघियो आहे, या इहो इतिहाद आहे पर कुझु मख़सूस सीटुनि ते आहे जिते सीट एडजस्टमेंट कई वई आहे। जी बिल्कुलु, जेको जमियत उलमा इस्लाम आहे उनजी जेकी कश्मीर में पोज़ीशन आहे उहा त इंतिहाई कमज़ोर आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधायां थी हिते कश्मीर में जमायत इस्लामी जा कुझु जेके वार्ड आहिनि जिते पीपल्स पार्टी ऐं आज़ाद उमेदवारनि सां उन्हनि जेके मुक़ाबला आहिनि उहे मुतवक़ी आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻूणे ज़िले जनरल सेक्रेटरी ऐं अॻूणो टाउन चेयरमैन मीर इसर अहमद ख़ान खोस खे बि बल्दियाती इलेक्शन 2022 में पीपल्स पार्टी तरफ़ां टिकट न मिली सघी आहे। ऐं पीपल्स पार्टी जो हाणोको तालुके जनरल सेक्रेटरी ऐं अॻूणो टाउन कमेटी कश्मीर जो वाइस चेयरमैन शफ़ीक अमन दश्ती खे बि पार्टी टिकट जारी न कई वई आहे। अच्छा, पोइ उन नतीजे में के इख़्तिलाफ़ वग़ैरह साम्हूं न आया आहिनि? इख़्तिलाफ़ त अञा ताईं अहिड़े कंहिं बि क़िस्म जा कोई न आया आहिनि, लेकिन जॾहिं उते शहर वासियुनि में ऐं अवाम में इहो तासुर ॾिनो पियो वञे त उन्हनि जेकी प्रीवियस कारकर्दगी हुई उहा मुतमिन कंदड़ न हुई, जंहिं सबबु पीपल्स पार्टी टिकट इन्हनि ॿिन्ही पीपल्स पार्टी जे अॻुवाननि खे न ॾिनी वई। अच्छा असगर, पोइ छा था ॾिसो त हीअ जेके 2022 में मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि कश्मीर में, 26 जून ते पोलिंग थियणी आहे, कहिड़ियुनि कहिड़ियुनि जमायतुनि में टफ कॉम्पिटिशन थींदो? जी कश्मीर में त पीपल्स पार्टी जेको आहे वाज़े अक्सरियत सां जेको आहे त पंहिंजी पोज़ीशन रखियूं बीठी आहे। जेके 6 पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उमेदवार आहिनि हिमायत याफ़्ता कश्मीर टाउन कमेटी जे 11 वार्डनि मां, उन्हनि में पीपल्स पार्टी जा 6 जेके कैंडिडेट आहिनि उहे ऑलरेडी अनअपोज़ थी चुका आहिनि। जॾहिं त जेके टाउन कमेटी जे 5 वार्डनि में जॾहिं मुक़ाबला थींदा त उन्हनि में बि जेके कैंडिडेट आहिनि जेके जिन्हनि खे पीपल्स पार्टी जी टिकट मिलियल आहे या उन्हनि जो इनडायरेक्टली पीपल्स पार्टी सां तालुक़ आहे, जेके उन्हनि जे जिन्हनि खे टिकट जारी न थी सघी आहे उहे जेके बल्दियाती इलेक्शन में कॉम्पिटिशन करनि था। अच्छा, हिते थोरो इहो बि क्लियर कजो त जेके पीपल्स पार्टी जा रिवायती हरीफ़ आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस, उन्हनि जी छा पोज़ीशन आहे? केतिरा उमेदवार जेको आहे सो हिननि जेके कश्मीर जा 11 वार्ड आहिनि उन्हनि ते इलेक्शन जे लाइ बीहारिया आहिनि? जी कश्मीर जे 11 वार्डनि मां अवामी वर्कर पार्टी, क़ौमी अवामी तहरीक ऐं आज़ाद उमेदवार जेके हुया उन्हनि खे अक्सर करे जेको आहे त उन्हनि खे विहारियो वियो। इनमें जेको विहारण जो हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे उन्ही में उन्हनि ॾे जेके शहर जा मौजूदु छो जो बल्दियाती इलेक्शन हिकु बिरादरी लेवल जी हिकिड़ी इलेक्शन आहे, हिकिड़ी हेठि जेको आहे मैनेजमेंट जे हिसाब सां जेकी इलेक्शन आहे उन हिसाब सां आहे। छो जो हिते लोकल हिक ॿिए जा जेके रवाबित आहिनि इन माण्हुनि जा उन हिसाब सां जेके जिते जिते कॉम्पिटिशन नज़र पे आयो त उते मुखालफ़नि खे वञी करे उन्हनि खे मेड़मेंट करे विहारियो वियो, जिन्हनि में क़ौमी अवामी तहरीक ऐं जेको आहे अवामी वर्कर जा जेके नुमाइंदा हुया उहे नुमाया हुया। अच्छा, कॉम्प्रेस जमायतुनि जी छा पोज़ीशन पिया ॾिसो त उन्हनि जेके कैंडिडेट बीहारिया आहिनि त को उन्हनि जो इम्कानु आहे त हू कंहिं मुक़ाबले में ईंदा? जी असां इन हवाले सां STP जे अॻवान तालुके अॻवान रफ़ीक अहमद चन्ना सां असांजो राब्तो थियो। उन्हनि जो इहो चवणु हुयो त असां इन्हनि में जिते जंहिं वार्ड में असां पंहिंजा कैंडिडेट बीहारिया हुया उन्हनि में जेको आहे त जेके शहर जा मौजूदीन आहिनि उन्हनि जे लड़ी अचण जे करे जेको आहे असां पंहिंजा जेके कैंडिडेट आहिनि उन्हनि जो हथु खणायो वियो आहे। ठीकु आहे, जहां असगर अली चाचड़ असांखे कश्मीर खां अपडेट पियो करे। मकानी चूंडुनि बाबति धरती टीवी जी ख़ासि नशिरा जो सिलसिलो जारी रहंदो, पर फ़िलहालु वक़्तु थियो आहे नंढड़ी साई जो ब्रेक खां पोइ ॿीहर गॾिबासीं।